जमियत उलमा इस्लाम फे पारां सिंध में पानी की खोट नसीराबाद ऐं भर पासे में वधंदड़ बदअमनी ऐं सिंध दुश्मन मनसूबे बहरिया टाउन खिलाफ कारी मोहम्मद उस्मान मुगैरी, मोहम्मद हसन बाज़री, मौलवी यासीन कांधड़ो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी रैली कढी वई। रैली मुख़्तलिफ़ रस्तनि सां थींदे तहलका प्रेस क्लब अॻियां पहुती, जिते ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त पीपी हुकूमत अवाम दुश्मन हुकूमत आहे, जंहिं करप्शन जी इंतहा कंदे अवाम खे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणाए छॾियो आहे। पूरे सिंध मुंहनि जे दड़े जो ॾेख ॾेई रही आहे। सिंध दुश्मन मनसूबो बहरिया टाउन तैयार करे सिंध जूं ज़मीनूं भुगड़नि मुठ नीलाम कई पई वञनि। ज़रई पाणी जी खोट पैदा करे ज़राअत जे शोबे खे तबाह करे हारियुनि आबाद करण ऐं ज़मीनदारनि जो मुआशी क़त्लेआम कयो पियो वञे। नसीराबाद ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में बदअमनी खे हथी ॾेई ख़ौफ़ ऐं हिरास वारो माहौल पैदा कयो वियो आहे। हुननि चयो त जेसीं सिंध दुश्मन मनसूबो बहरिया टाउन ख़त्म न कयो वेंदो, ज़रई पाणी पुछड़ी ताईं न पहुचंदो ऐं बदअमनी जे पाड़ नथी पटी वञे, असांजो एहतजाज जारी रहंदो। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.